अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केर आई ऐं छो आयो आहे? बाबा बचल खान जो भाणे जो आहे, तोसां मिलण आहे। जल्दी कम ॿुधाए, या उतां न आहे जो तूं मूंसां मिलण आयो आहे? तूं असां अवाम जो मुहाफ़िज़ आहीं, इज़त सां ॻाल्हाए। पुलिस वटि को बि कम खां सवाइ कोन ईंदो आहे। वॾी मस्ती अथई। ख़ैर कम ॿुधाए। मां तोखे बाबे बचल खान जो न्यापो ॾियण आयो आहियां। कहिड़ो बचल खान? जेको ॾोहारियुनि जी नानी आहे? बस अजायो बाबे बचल खान जी शान में गुस्ताखी न कर। तो वटि त माण्हूअ जी सुञाण ई कोन्हे का। बाबे बचल खान जो राज चोर आहे। हाँ, बाबो बचल खान पाथारीदार ऐं काटकू आहे। इन में त को शक ई न आहे। हिते सभु चङा मुड़ुस ॾोहारी आहिनि। बचल खान चौकीअ ते हमलो करे ॾातूअ खे आज़ादु करायो, त वरियल शाह जहिड़े पाथारीदार ॾातूअ खे पनाह ॾिनी आहे। जेकॾहिं इहा वर्दी पातल न हुजे त इहा सिपान छिके काकड़े खां ॿाहिरि कढाए। वर्दी लाइ पोइ ॻाल्हाए त मां तोखे ॿुधायां त मुर्शिद वरियल शाह खे कीअं थो पाथारीदार कोठी। तोखे ख़बर आहे त मुर्शिद वरियल शाह खे केतिरी मिल्कियत आहे? हू को सुञो बुखियो आहे। तो जेतिरा अलाए केतिरा मुर्शिद जे दीदार लाइ सिकंदा आहिनि। ख़बर आहे मूंखे, सभु ख़बर आहे त इहो वरियल शाह मुर्शिद जे रूप में वॾो ॾोहारी आहे। इहा मिल्कियत ॾोहनि मठाई अथई। जॾहिं हिन वरियल शाह खे हथ में हथकड़ियूं लॻंदियूं न, पोइ दुनिया खे हुन जी असलियत जी ख़बर पवंदी। जेकॾहिं मुर्शिद साईं खे हथकड़ियूं लॻियूं त तुंहिंजे जिस्म ते इहा वर्दी न रहंदी। मुंहिंजो तोखे मशवरो आहे त तकड़ी तरक़ी जो ख़्वाब ॾिसण छॾे ॾे, त बदिली कराए हलियो वञ। बदिली मां कीअं कराईंदुसि? मूं वटि बचल खान, ॾातू ऐं वरियल शाह जे ॾोहनि जा पक्का सबूत आहिनि। ख़बर आहे जिन मवालनि खां तूं मुख़बरी थो कराए, उहे मवाली तुंहिंजी वर्दी लाराईंदा। सुठो थे असांजे मुर्शिद ॾांहुं मेरी अख करे न ॾिस। न ई बाबे बचल खान खे ॾोहारी सम्झ। हा, ॾातू खे पंहिंजे फ़क़ीरी रंग में रहण ॾे, न त ॻाल्हि मज़ो कोन ॾींदे। ये दड़का न दे। कयां ने तोखे बि लाकब। मां सरकार जी पगार खणंदो आहियां, बचल खान जो कमदार न आहियां। मूंखे लॻे थो त तूं माउ पीउ जो पिटियल आहे, तॾहिं तुंहिंजो मुक़दर ख़राब आहे। हाणे जेको कुझु तोखे करणो आहे न, वञी कर। ॾिसूं त तूं कहिड़ा फाड़ा थो मारी।